जीम जिना इश्क हकीकी पाया, मूँहों न कुछ अलावन हो। ज़िक्र फ़िक्र विच रहन हमेशा, दमनू कैद लगावन हो। नफसी कल्बी रूही सिर्री खफ़ी अखफ़ा ज़िक्र कमावन हूँ। मैं कुर्बान तिन्हा तो बाहू, जेढ़े इक्स निगाह जुआवन हूँ। तर्जमो जन आरिफ़न हक़ीक़ी इश्क हासिल कयो आहे से ज़बान सां कुझु बि नथा ॻाल्हाइनि, यानी उन्हनि ते ख़ामोशी तारी रहे थी। उहे आरिफ़ हमेशह ज़िक्र व फ़िक्र में ग़र्क़ रहनि था ऐं पंहिंजे दम खे अल्लाह ताला जे ज़िक्र जो क़ैद लॻाइनि था। उहे आरिफ़ राति ॾींहुं क़ल्बी नफ़सी रूही सर्री ख़फ़ी ऐं अख़फ़ा जो ज़िक्र कमाइनि था। ऐं बाहू त उन्हनि कामिल आरिफ़नि तां क़ुर्बान वञा, जेकी हिकु निगाह सां मुर्दा दिलनि खे ज़िंदा करे छॾनि। जीम जींदे की ॼाणनि सार मोयांदी, सो ॼाणे जो मर्दा हू। कब्रां दे विच अन्न न पाणी, उथे ख़र्च लुड़ेंदा घरदा हू। एक विछोड़ा माँ प्यू भायां, दूजा अज़ाब कबरदा हू। वाह नसीब उन्हां दा बाहू, जेड़ा विच हयाती मर्दा बाहू। तर्जुमो ज़िंदा रहण वारा मरी वयल माण्हुनि जी ख़बर कहिड़ी रखी था सघनि। उन्हनि उन हाल जी हक़ीक़त सिर्फ़ु उहो ॼाणे थो जेको मरी वञे थो। क़बर में न अनाज आहे त न पाणी, उते पंहिंजे घरां ज़ाती सामान खणी वञण जी ज़रूरत रहे थी, यानी ज़िक्र इलाही ऐं नेक कमनि जो अजूरो कमु अचे थो। हिन दुनियावी ज़िंदगी खे छॾण वक़्तु हिकु त माउ पीउ ऐं भाइरनि जी जुदाई जो थिए थो, ॿियो त क़बर जे अज़ाब जो ख़ौफ़ रहे थो। ऐं बाहू उहे ख़ुशनसीब आहिनि जेके हिन ई हयाती में मरी वञनि था, यानी मरण खां अॻे मरणु सिर्फ़ु आरिफ़नि ऐं आशिक़नि खे नसीबु थिए थो।